दरगाह मिसरी शाह इमाम में दाख़िल थियण सां ही घिंड तव्हांजे इस्तक़बाल जे लाइ माशाअल्लाह। काशीअ जी ही पुराणी छत ऐं हिते दरवेशनि जे विहण जी जॻह। इन खां पोइ ही मेन दरवाज़ो हितां मिसरी शाह जी मज़ार जो आहे। काफ़ियुनि जो बादशाह हज़रत मिसरी शाह इमाम दरगाह। मिसरी शाह इमाम काफ़ियुनि जो बादशाह साईं मिसरी साईं जी दरगाह नसरपुर। ही साईं जो शिजर नसब आहे। ही मज़ारूं साईं जे ख़ानदान जे ॿियनि फ़र्दनि जूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ दौरनि में गादी नशीन साईं जा थी गुज़रिया आहिनि उन्हनि जूं। साईं मिसरी इमाम जी दरगाह। साईं जो रोज़ो जी नई तामीर थियल आहे। हिन पासे बि साईं जे ॿियनि ख़ानदान जे फ़र्दनि जूं मज़ार मुबारकूं आहिनि। काफ़ियुनि जो बादशाह मिसरी इमाम साईं। दरगाह अक़दस हक़ मौजूद सरकार। श्री शाह साईं जी दरगाह सां गॾु ही हिकिड़ी ॿी दरगाह आहे। दरगाह फैज़गाह दाता दरबार हज़रत मुर्शिद दीन वल्द नया शाह महमूद अल मारूफ दाता साईं इब्ने सादात फ़कीरुल्लाह शाह मोहम्मद इब्ने हसन वल्द अल गीलानी हसनी हुसैनी नसरपुर। हिन दरगाह जे बारे में ख़बरचार वठणी पवंदी। ही शायदि इन जी तामीर मिसरी साईं जी दरगाह खां बाॻाटी थी लॻे। ही फ़ारसी में कुझु लिखियलु आहे। मलकुज़ात तमीर बना रोज़े जी तामीर जो साल आहे। ही रोज़ो पुराणो आहे। हक़ मौजूद सरकार हक़ मौजूद महबूब हक़ मौजूद हक़ महबूब हक़ मौजूद हक़ मौजूद। कटे आहिनि ॿ रोज़ा आहिनि अंदरि। मिसरी साईं जी दरगाह सां गॾु दरगाह आहे इहा।
अच्छा साईं मिस्री शाह मुर्शिद पाक माशाल्लाह चवनि साईं मिस्री साईं जो मुर्शिद पाक आहे शाह महमूद कादरी जीलानी पीर सरकार माशाल्लाह रोज़ो तक़रीबन पुराणो आहे काशीअ जी छित ठहियल आहे हिन जी हा बिल्कुलु 100 साल खां तक़रीबन मथे बराबरि ॾींहं ॿारनि जी जॻह आहे दरगाह में साईं मिस्री सरकार जिन जो मुर्शिद पाक साईं जे रोज़े जी तारीख़ ते मौजूदु आहे हिन जी छित जो कमु ॾिसो ही पुराणो सागवान जो काठ लॻल आहे हिते काशीअ जा चौंका लॻल आहिनि ही पाणी पीअण जी मटी आहे हिते रखियल साईं जी ही ॿियनि दरवेशनि जूं मज़ारूं आहिनि शायदि ऐं हेॾां ही मस्जिद शरीफ़ आहे हिकिड़ी पुराणी शइ नज़र आई आहे मूंखे ॾिसां शायदि हिन ते कुझु लिखियलु हुजे ही पथर नस्ब थियल आहे ही पुराणो पथर आहे ॾाढो हिन ते शायदि कुझु लिखियलु हुजे न पर हिन ते लिखियलु कुझु ई कोन्हे कोई पुराणो पथर आहे दरगाह हज़रत मुर्शिद दीन वल्द नया शाह महमूद और मारूफ दाता साईं नसरपुर